डिप्टी कमिश्नर डामशोरो गज़नफर अली कादरी फॉरेस्ट खाते जे कन्वर्सेटर सां गॾिजी नेब कराची जे हिदायतुनि ते अमल कंदे बेरिया टाउन फेज़ 1 जे प्रोजेक्ट बेरिया ग्रेन्स ऐं मुख़्तलिफ़ परेड्स जॾहिं त फेज़ 2 जी समूरी एराज़ी पंहिंजी तहवील में वठी मुकमल पाबंदी लागू करे छॾी आहे। डिप्टी कमिश्नर मूजिब बेरिया टाउन फेज़ 1 जी हेठें परेड्स ते फौरी पाबंदी लागू कई वई आहे। परेड्स नंबर 39, 33, 34, 38, 40, 42 ऐं 61 उन खां सवाइ बेरिया टाउन फेज़ 2 जे स्कीम जी मुकमल ज़मीनी एराज़ी जेका दे बबर बंद, दे अथल बंद, दे मोल, दे सरी ऐं दे अटपलान तलको थाणे बोला खान ज़िलो डामशोरो में वाक़िअ आहे पेड़ सेल करे मथस पाबंदी आयद कई वई आहे। हिन पाबंदी तहत स्कीम जी एराज़ी में ख़रीद विकिरो, रजिस्ट्री, लेज़, सब लीज़, तमीराती सरगर्मियुनि ऐं तरक़ियाती कमनि ते मुकमल पाबंदी हूंदी। डिप्टी कमिश्नर गज़नफर अली कादरी अवाम मालिकनि, बिल्डर्स, डेवलपर्स ऐं हाउसिंग स्कीम जे इंतज़ामिया खे हिदायत कई आहे त हू मथे ॾाढल स्कीम बाबति कंहिं बि क़िस्म जी ख़रीदो वकिरो, मुंतक़िली या तमीर खां सख़्ती सां पासो कनि। हिन वाज़े कयो त का बि भटिकड़ी या गैर क़ानूनी सरगर्मी साबित थियण ते लाॻापियल माण्हुनि ख़िलाफ़ कानून मुताबिक़ सख़्त कार्रवाई अमल में आंदी वेंदी। उन मौक़े ते फॉरेस्ट डिपार्टमेंट जो कन्वर्सेटर ऐं पुलिस नफ़री बि डिप्टी कमिश्नर डामशोरो सां गॾु हुई।